आज़ाद कौम जे तेरी, आज़ाद कौम जे तेरी, आज़ाद कौम जे तेरी, जो सच्चाई नहीं तां सड़े, तो सिंध मां लड़े वञे, तो सिंध में लड़े वञे, तो सिंध मां छॾे वञे, तो सिंध में लड़े वञे, तो सिंध मां छॾे वञे। राज बंद कयो, कल्चर बंद कयो, माण्हू मारण बंद कयो, जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, सिंध विराईंदे सिंध विराईंदे, सिंध में कराची में नवां सूबा ठाहिण वारनि जी ॻाल्हि करण वारनि ते धाड़ो के नाल समूरा, के नाल समूरा, के नाल समूरा, धरती ते धाड़ो, धरती ते धाड़ो, के नाल समूरा, में कबीलाई दहशतगर्दी असांजा मुतालबा अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां साफ़ ऐं चिटा आहिनि। गुज़िरियल 40 सालनि खां वठी सिंधियाणी तहरीक, अवामी तहरीक सिंध जे हक़नि लाइ, सिंध जे वसीलनि लाइ, सिंध जे पाणी लाइ सरापा एहतिजाज बणियल आहे। असां अॼु बि पने आकिल शहर में मौजूदु आहियूं इन हवाले सां त जेके सिंध में तव्हां फुर लुट ऐं बदअमनी जो कारोबार शुरू कयो आहे, इहो बंदि कयो। सिंध जा वसीला तेल, गैस, कोयलो, पाणी, बिजली अॻ में ई उहे सभई तव्हां खयूं था वञो, तव्हांजे हवाले आहिनि। बची सिंध जी धरती उहो बि तव्हां 14-15 लख एकड़ जेको अलाट करे ॾेई छॾी, इहा बि ख़बर न आहे कंहिंखे ॾिनी आहे, ये कोन में कंहिंखे मिली आहे। उन ज़मीन जे लाइ वरी तव्हांखे पाणी खपे थो, उहो बि तव्हां सिंध जे हिसे जो पाणी खणी उन अलाट था करे छॾियो। हीउ जेको प्रोटेस्ट हलियो आहे बबरले वारो, इहो नओं न आहे, इहा कड़ी आहे अवामी तहरीक जी प्रोटेस्ट जी, जेको गुज़िरियल 40 सालनि खां पली जो साहब सिंधू दरिया जो वकील रहियो आहे। ॾिसो कालाबाग डैम हुजे, 1 यूनिट हुजे, बिटो शहरी निज़ाम हुजे, सभिनी ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक रही आहे। असां हाणे चऊं था त हीअ जेके तव्हां रोज़ु नवां शोशा छॾियो था, कॾहिं बिटो शहरी निज़ाम आहे, कॾहिं कुझु आहे, कॾहिं कुझु आहे, हाणे वरी तव्हांजो जेको आहे नओं जोक या नओं बहादुर जी बालादस्ती आहे ऐं उहो ई अक्सरियत में आहे। ये सिंध साथियों, ये जो अॼु जो असांजो जेको प्रोग्राम आहे बुख हड़ताल जो पने आकिल में, इन जो जेको अहम मक़सदु इहो ई आहे त सिंध जे अंदरि जेको दहशतगर्दी राज आहे, वॾेरा शही जो जेको निज़ाम आहे, कबीलाई सिस्टम जे अंदरि जेके रोज़ाना जे बुनियाद ते माण्हुनि खे पाण में वेढ़ाए उनखे जेको आहे मारियो थो वञे। उन खां अलावा सिंध जे अंदरि रोज़ाना जे बुनियाद ते माण्हू अगवा थियनि था, गुम थियनि था ऐं जेको आहे ज़बरी जेको आहे मज़हबी तब्दीलियूं थियनि थियूं, ख़ासि करे हिंदू छोकिरियुनि जूं। त इन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे असांजो एहतिजाज आहे। उन सां गॾोगॾु सिंधू दरिया ते नवां केनाल ठाहिण जो जेको मनसूबो आहे, 6 नवां केनाल, उहो मुकमल तौरु बंदि नाहे थियो। असांजो मुतालबो आहे त उन्हनि केनालनि खे मुकमल तौरु बंदि कयो वञे, ख़तमु कयो वञे। उन सां गॾोगॾु सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं जेके आहिनि तव्हां कारपोरेट फार्मिंग जे नाले ते गैर मुल्कियुनि जे हवाले करे रहिया आहियो, इहो असां सिंधी अवाम खे क़तई मंज़ूर न आहे। उहे ज़मीनूं तव्हां सिंध जे मज़दूर हारीअ जे हवाले कयो त हू पंहिंजे ज़मीनुनि जी पाण जेको आहे अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां एहतिजाजी बुख हड़ताल आहे, जंहिंजा जेके अहम मसइला आहिनि या असांजो जेके अहम डिमांड्स आहिनि, उहे सिंध अंदरि जेका कबीलाई सिस्टम ऐं वॾेरा शाही जे अंदरि जेका दहशतगर्दी क़ाइमु कई वई आहे, वॾेरा शाही जो राज आहे ऐं गुंडागर्दी ऐं धाड़ियल राज क़ाइमु कयो वियो आहे, इनखे ख़तमु कयो वञे। उन खां अलावा सिंध जा जेके मदनी वसीला आहिनि, उहे सिंध ते इन्वेस्ट कया वञनि, उन मां सिंधी अवाम खे ई ॾिना वञनि, उन्हनि खे फ़ाइदो ॾिनो वञे, न की तव्हां हितां वसीला फुर करे लुट मार करे उहे ॿाहिरि खणी वञो था, ॿियनि सूबनि खे ॾियो था। जॾहिं हिते हिकिड़ो आइन ठहियो पियो आहे, तव्हां ॾिसो था सिंध असेंबली आहे, सूबाई जेका ख़ुदि मुख़्तियारी अहिड़ी तरमीम में तव्हां ॾिनी आहे, उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कयो था। त इन्हनि शयुनि खे ख़तमु कयो वञे, नवां केनाल सिंधू दरिया ते मुकमल तौरु ख़तमु कया वञनि ऐं नवनि सूबनि ठाहिण वारी जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, इन क़िस्म जा जेके बि तव्हां कंट्रोवर्शियल बयान ॾियो था, इन्हनि
बयाननि ॾियण खां बहितर आहे त तव्हांजा जेकी पंहिंजा ज़िमेदारियूं आहिनि तव्हां सुप्रीम इदारनि में वेही करे जेके तव्हांजा आइन में फ़र्ज़ आहिनि उहे पूरा कयो ऐं नवां सूबा कॾहिं बि न ठहंदा छो त कराची खे तव्हांजी जेका अलॻि करण वारी साज़िश आहे इहा कॾहिं बि पूरी न थींदी। कराची हमेशह सिंध जी रही आहे ऐं सिंध जी रहंदी। जी तहरीक जे तरफ़ां अॼु पनो आकिल प्रेस क्लब जे तरफ़ां जे साम्हूं जेको एहतजाज कयो वियो आहे उहो एहतजाज बुनियादी तौर ते जेके सिंध में हिन वक़्तु वॾा मसइला आहिनि कारपोरेट फार्मिंग जो मसइलो आहे सिंध जे ज़मीनुनि ते वालार आहे ऐं सिंध में धाड़ियल कल्चर जेको क़ाइमु कयो वियो आहे उन जे ख़िलाफ़ु अवामी तहरीक सम्झे थी त गुज़िरियल 75 सालनि खां वठी पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तान जे हुकुमरान सिंध खे हिकिड़ो माले गनीमत सम्झी ऐं उनखे लुटण ऐं फुरण जो जेको सिलसिलो रखियो आहे जारी उहो सम्झूं था त पाकिस्तान जे हक़ में कोन्हे। हिन वक़्तु जेकी असेंबलियूं यरगमाल थियल आहिनि असेंबलियुनि में जेकी 20 जून 2023 ते हिन SIFC एक्ट तहत जेको ठहराव बहाल कयो उन में कारपोरेट फार्मिंग समेत सियाहत ऐं जेके मादनी वसीला आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले करे छॾिया आहिनि। असीं सम्झूं था त उहे 18 तरमीम जे ख़िलाफ़ु आहिनि मुतरदफ़ आहिनि ऐं हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी कुर्सी बचाइण जे लाइ वज़ीर आज़मीन जी ड्रोड़ में सिंध जे वसीलनि खे खपाए रही आहे ऐं सिंध में जेको धाड़ियल कल्चर पैदा कयो वियो आहे उहो सिंध जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा ऐं सरदार उन में मुलविस आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा उन में मुलविस आहिनि। SSP शिकारपुर में अमजद शेख जॾहिं इंक्वायरी कई उन में सभु ज़ाहिर शयूं खणी आयो त कहिड़ा माण्हू मुलविस आहिनि केरु हिन में मुलविस आहे उन्हनि जा CDR नंबर आया धाड़ियलनि सां केरु राब्ते में हुयो कहिड़ी कार्रवाई थी उन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु ॾींहं ताईं उहे धाड़ियल उहे चूंडियल नुमाइंदा असांजा जेको आहे अॻवान आहिनि सिंध में हलनि पिया त असीं सम्झूं था त सिंध माले गनीमत कोन्हे। सिंध अॻ में बि MID जहिड़ी जदोजहद हलाई आहे जनरल ज़िया खे शिकस्त ॾिनी आहे जनरल मुशरफ खे शिकस्त ॾिनी आहे हिन वक़्तु बि सिंध खे निंदड़ को न सम्झनि हीअ सम्झनि था त कराची अलॻि करे ऐं सिंध खे टोड़ींदा सिंध खे टोड़नि पाकिस्तान खे टोड़ण जे बराबरि आहे। सिंध तर कॾहिं बि हथियार फिटा कोन कया आहिनि न माज़ी में कया आहिनि न हाणे कंदी। सिंध जे माण्हुनि खे पनो आकिल जे माण्हुनि खे सखर जे डिवीज़न जे माण्हुनि खे लाड़काने डिवीज़न जे माण्हुनि खे अवामी तहरीक इंतबाह थी करे त सिंध हिन वक़्तु ख़तरे में आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सौदो करे चुकी आहे त अचो गॾु थियो ऐं जदोजहद जे लाइ तयारु थियो। हीअ जाइ सिंध जा माण्हू जे 5000 सालनि जी तारीख़ रखंदड़ माण्हू आहिनि उन जे बचाव जे लाइ अॻियां अचनि जदोजहद कनि असीं सिंध बचाईंदासीं। हिकिड़े पासे सिंध जे वसीलनि जी फोर लुट हले थी ॿिए पासे सिंध खे बदअमनी ऐं धाड़ियल कल्चर ऐं ॿियनि मसइलनि फासायो वियो आहे। अवामी तरीक़े उन जे ख़िलाफ़ु भरपूर जदोजहद हलाई आहे ऐं सॼी सिंध में जदोजहद अॼोके ॾींहं ते बि सभु प्रोग्राम हलनि पिया ऐं पनो आकिल में बि हे प्रोग्राम अवामी तरीक़े सिंध जे तरफ़ां इन सिलसिले हिकिड़ी कड़ी आहे। छोकी असांजी इहा बुख हड़ताल सिंध असां सम्झूं था त सिंध खे हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट निशाने ते रखियो आहे उहो इन करे बि त जेका बबल धरणे जी जेका सिंध पंहिंजे हिकिड़ी यूनिटी हिकिड़े इताद जो हिकिड़ी ॿधीअ जो जेको सबूत ॾिनो जंहिंजे करे हुकुमरान मजबूर थिया त उहे पंहिंजे जेके केनाल ठाहिण वारे प्रोजेक्ट तां जेको आहे विड्रा थियनि त उन जे करे इस्टेब्लिशमेंट हिकिड़े हथ वठी करे सिंध खे बदअमनी ऐं चोराकारी ऐं ॿियनि घणनि इशूज़ में जेको आहे बकोड़े छॾियो आहे ऐं रोज़ नवां इशू पैदा करे सिंध जे अमुन खे सुकून खे जेको आहे तबाह करण जी साज़िश कई पई वञे। जहिड़ी तरह हाणे नवनि सूबनि ठाहिण जो इहो प्लान कयो वियो आहे या इहा साज़िश सटी वई आहे। असां सम्झूं था त इहा जेका आहे साज़िश जेका आहे उहा सिंध खे टोड़ण न पर पाकिस्तान खे टोड़ण जी साज़िश आहे छो त सिंध पाकिस्तान में हिकिड़ी वहदत जे तौर ते शामिलु थी हुई। हिकिड़ी 4 इकाइयूं हुयूं पंजाब सिंध ऐं KPK बलोचिस्तान जेके हिकिड़ी क़ौमी वहदत हुअनि उन जे क़ौमुनि जे बुनियाद ते जेके आहिनि उहे हिकिड़ियूं स्टेट हुयूं रियासतूं आहिनि सूबा आहिनि ऐं जेकर उन्हनि सूबनि सां या उन्हनि जेके सां का हथ चुरान थी त उहा हिकिड़ी पाकिस्तान खे टोड़ण जे मुतरादिफ़ हूंदी ऐं इन हिसाब सां हुकुमरान हिकिड़े जेके आहिनि असां सिंधियुनि सां खेॾी रही आहे इस्टेब्लिशमेंट पर असीं सिंधी माण्हू इहा हिकिड़ी तय थियल आहे त असां कॾहिं बि पंहिंजे पाणीअ ते पंहिंजी ज़मीन ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई ऐं असां आख़िरी वक़्त ताईं विढ़ंदा रहंदासीं। जीअं जो पनो आकिल प्रेस क्लब वारो अवामी तारीख़ ऐं सिंधियाणी तारीख़ पारां
सिंध में कबीलाई जहिड़ा हुजनि ऐं दहशतगर्दी हुजे जेका बदमनी ऐं सिंधी जेका सिंध जे मदनी वसीलनि ते कंहिं हंधि कब्ज़ा आहिनि उन हवाले सां अॼु पनवा आकल प्रेस क्लब ॾाढो आराम ते बुख हड़ताल करे एहतिजाज कयो जिते उनजो इहो चवणो हो त कंहिं हंधि सिंध मां कबीलाई जहिड़ा ऐं बदमनी ख़तमु कई वञे ऐं जेके सिंध जे मथां जेके सिंध मनसूबनि जेके मथां दुश्मन मनसूबा आहिनि उनखे ख़तमु कयो वञे ऐं सिंध जे अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन नईम ड्रेव सां गॾु मुनीर ड्रेव KTN न्यूज़ पनवा।